अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मलजाना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातिना व नूर ममातिना व नूर अव्वलिना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर क़ुद्दामिना व नूर इस्लामिना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फला व रब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूक फ़ीमा शजर बैनहुम सुम्मा ला यजिदू फ़ी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़ज़यत व युसल्लिमू तस्लीमा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदरिल अमीन मुस्तफ़ा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना
व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। निहायती वाजिबुल एहतराम जनाब सदर गिरामी कदर व मशाइख उज़ाम उलमाए किराम व बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरों, अजीज दोस्तों, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। अवां प्यारी जमात जाडो कुरान मजीद जी हिक आयत करीमा मूं तिलावत कई आ, जंहिंजो तर्जुमो ऐं कुछ तफ़सीर ऐं उन सां मुतालिक मसइला अवां प्यारी जमात जे आॾो पेश करण जो इरादो आ। दुआ कयो अल्लाह तबारक व तआला जल जलालुहु अमन वालुहु शाल पंहिंजे प्यारे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके मूं गुनहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी रब साईं तौफ़ीक़ नसीब फरमाए। उन खां बाद इहा बि दुआ कयो त अल्लाह ताला तव्हां सां सभिनी खे शाल पंहिंजे प्यारे महबूब पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जे सदके हक़ ऐं सच ॿुधी रब करीम उन जे मथां अमल करण जी बि तौफ़ीक़ अता फरमाए। मुंहिंजा प्यारा दोस्तो, अज़ीज़ो मुस्लमान भाइरो, अॼोको ही जलसो अवां जे शहर पक्का चांग जे जामे मस्जिद जे मदरसे तरफ़ां हाफ़िज़न साहिबन जे दस्तार फज़ीलत जे सिलसिले में मुनाक़िद थियो आहे। अवां जे आॾो नंढड़नि ॿिनि हाफ़िज़ साहिबन क़ुरान पाक जी दस्तार फज़ीलत हासिल कई आहे। उन जे ख़ुशी में ही पीर फ़क़ीर मौलवी दरवेश अवां जहिड़ा आशिक़ ऐं मुहबत वारा गॾु थिया आहियो। मूंखां अॻु में बि अल्हम्दुलिल्लाह उलमा किराम अवां खे कुझु ॿुधाए चुका आहिनि। हिन गुनहगार खे बि ख़ुदा ताला इहा सआदत नसीब कई आहे जो अवां जे ख़िदमत में आउं हाज़िर आहियां, चंद ॻाल्हियूं ॿुधाइण जे लाइ पेश थियो आहियां। मुंहिंजा अदा ऐं कोशिशि कंदुसि तव्हां खे कुझु ॿुधायां। ॿुधाइण मुंहिंजो कमु आहे, ॿुधणु अवां जो कमु आहे। हिदायत फरमाइण अल्लाह तबारक व तआला जे हथ में आहे। तव्हीं असीं सभु गॾिजी मालिक साईं खे अर्ज़ कयूं, दरख़्वास्त कयूं त रब करीम असांखे हक़ चवण, हक़ ॿुधण, हक़ ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मां जेका आहे सॻोरी तिलावत कई आहे, पहिरीं उन जो मां तव्हां खे तर्जुमो ॿुधायां त अल्लाह ताला जो छा फरमान आहे। उहो असांखे हीअं सां हंडाइणो आहे, दिलि में विहारणो आहे, अमल करण जी कोशिशि करणी आहे। रब तबारक व तआला तव्हां असां सभिनी जी शल हाज़िरी क़बूल फरमाए। हिकिड़ो दफ़ो मुहबत सां बुलंद आवाज़ सां हज़रत हबीब करीम ते दुरूद पढ़ो त मां तव्हां खे अल्लाह जो क़ुरान ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वरी मुहब्बत सां बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहु अमन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, फला व रब्बिका ला युमिनून हत्ता युहक्किमूका फीमा शजर बैनहुम सुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़दैत व युसल्लिमू तस्लीमा। अल्लाह ताला जल जलालहु अमन वालू पंहिंजे प्यारे हबीब पाक खे फरमाए थो, फला व रब्बिक। तवज्जो कजो, गौर सां ॿुधजो, ॻाल्हियूं ज़हन में रखजो। फरमान कंहिंजो आहे? चओ अल्लाह जो। सभई तो कंहिंजो फरमान आहे? अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद थो फरमाए, फला व रब्बिक। ऐं मुंहिंजा प्यारा महबूब मोहम्मद करीम, मां अल्लाह खे तुंहिंजे रब जो कसम आहे। तवज्जो कजो ज़रा, मां वरी तव्हां खां पुछंदुसि, फरमाए केरु थो? रब केरु आहे? ॾाढे ॻाल्हायो। फरमान बि रब पाक जो आहे, फरमाए बि रब तबारक व तआला थो।
कंहिंखे थो चवे पंहिंजे हबीब खे, छा थो चवे, ऐ मुंहिंजा प्यारा हबीब मां अल्लाह खे तुंहिंजे रब जो कसम आ। सुभान अल्लाह। और मुंहिंजा मिठड़ा भाउ, छा अल्लाह तबारक व तआला रुगो नबी पाक जो रब आ, छा न? अल्लाह ताला पंहिंजे पाक क़ुरान में फरमाईंदो आ, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। सब तारीफ़ूं अल्लाह पाक जे लाइ, सभिनि वस्फ़ुनि तारीफ़ुनि जो हो अल्लाह मालिक आ जेको रब्बुल आलमीन आ। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात रब्बुल आलमीन आ, कायनात जो रब आ। पर जेको रब्बुल आलमीन आ उहो थो चवे मुंहिंजा प्यारा हबीब मां कसम खणी थो चवां त मूंखे तुंहिंजे रब जो कसम आ। इहा निस्बत रब करीम पंहिंजे हबीब पाक ॾे कई आ। अल्लाह ताला रब सॼे जहान जो आ, पर महबूब पाक खे तख़सीस सां ख़ुसूसियत सां फरमाए थो त मुंहिंजा महबूब मां रब उन्हनि जो आहियां, सॼे कायनात जो रब आहियां, रब्बुल आलमीन आहियां। पर हिन आयत करीमा में फला व रब्बिक चई, तुंहिंजे तरफ़ रबूबियत जी निस्बत कयां थो त मां तुंहिंजो रब आहियां, तुंहिंजे रब जो कसम आ। इन में नुक़्तो आ, इन में राज़ आ त हक़ीक़त में मां अल्लाह खे रब उहो मञींदो, हक़ीक़त में मां रब उन जो आहियां जेको तो महबूब मुहम्मद जो ग़ुलाम हूंदो। तोखे नथो मञे, तुंहिंजे ज़ात बाबरकात में ऐब कढे थो, नुक्स कढे थो, हर ॻाल्हि ते एतिराज़ करे थो, हीअं बि नाहे, हीअं बि नाहे, ही बि हुयो, ही बि न हुयो। पोइ भली मां रब खे रब मञे, पर मां उन जो रब न आहियां, होॾो मां रब्बुल आलमीन आहियां। पर हिन आयत करीमा में ॿुधायो थो फला व रब्बिक, मां रब खे तुंहिंजे रब जो कसम आ। अल्लाह तबारक व तआला जल जलालुहु अमन वालो खे केरु कोन थो मञे। अवां वाणे खां पुछो तव्हांजो मां अल्लाह खे मञा थो, भील खां पुछो चवंदो मां अल्लाह खे मञा थो, मेघवाड़ खां पुछो चवंदो मां अल्लाह खे मञा थो, कादियानी मिर्ज़ाई खां पुछो चवे थो मां अल्लाह खे मञा थो, ओ मुंहिंजा दातू ईसाईअ खां पुछो चवंदो मां अल्लाह खे मञा थो, यहूदी खां पुछो चवंदो मां अल्लाह खे मञा थो। पर मां तोखे क़ुरान मां साबित करे ॾेखारियां, जेके मके जा मुशरिक हा, बुतनि जी पूॼा कंदा हा, उहे बि अल्लाह खे मञींदा। अल्लाह जा मुनकर उहे बि कोन हा। क़ुरान शाहिद आ, मके जे मुशरिकनि खां पुछो वियो आहे, हे लात, हे मनात, हे उज़्ज़ा, हे हुबल, हे वुद, हे जेके बि अतरादू मूर्तियूं ठाहियूं अथव, अल्लाह जे घर बैतुल्लाह में रखिया वेठा हो, ओताकुनि में, दुकाननि ते, घरनि में, ऐं सजदा पिया उनखे कयो, अल्लाह था कयो, तव्हांखे फ़ाइदो कहिड़ो था ॾियनि। मख वेहनि उथारे कोन सघनि, उस अचेनि त छांव में थी कोन सघनि, सीउ लॻेनि त अंदरि कमरे में वञी कोन सघनि, बेकार हन कंहिं कम जा कोन। अवां छो था पूॼो? हुननि जवाबु ॾिनो, अल्लाह क़ुरान में बयानु कयो। क़ुरान ते एतबार आहे न बा? कहिड़ो जवाबु ॾिनऊं? बुतनि जी छो था पूॼा कयो? जवाब था ॾियनि, मां नअबुदुहुम इल्ला लियुक़र्रिबूना इलल्लाहि ज़ुल्फ़ा। जवाब काफ़रनि ॾिनो आहे, उन्हनि जे जवाब खे अल्लाह बयानु कयो आहे। काफ़रनि खां पुछियो वियो आहे, मुशरिकनि खां पुछियो वियो आहे, बुतनि जे पूॼारनि खां पुछियो वियो आहे, अवां बुतनि जी छो था पूॼा कयो? हुननि जवाबु ॾिनो आहे, मा नअबुदुहुम इल्ला लियुक़र्रिबूना इलल्लाह। असां हिन जी पूॼा इन जे करे कंदा आहियूं, लात मनात उज़्ज़ा वुद बुतनि खे सजदो इन जे करे कंदा आहियूं जो इहे बुत असांखे अल्लाह ॾे वेझो कंदा। कंहिं ॾे वेझो कंदा? ॾाढे ॻाल्हायो आहे बा। माना असांखे कंहिंजो कुर्ब खपे, अल्लाह जो कुर्ब खपे, पोइ तॾहिं सां लात जे आॾो झुकऊं, मनात जे आॾो झुकऊं, पथरनि जे आॾो झुकऊं, ॿियो को मतिलबु कोन्हे। पर मतिलबु रुगो इहो आहे त इहे असांखे अल्लाह ॾे वेझो कंदा। ओ पके चांग जा मुस्लमान ख़ुदा जे घर में वेठा हो, घणो करे वुज़ूअ सां हूंदो, बैतुल्लाह ॾे मुंहुं अथव, इन मां छा नतीजो निकितो त अल्लाह खे मञींदा हा या कोन मञींदा हा? ॾाढे त ॻाल्हाए, अल्लाह खे मञींदा हा न? पोइ मुशरिक छो थिया? जहन्नमी छो थिया? काफ़िर छो थिया? बाहि जा छाजे करे हक़दार बणिया? अल्लाह तबारक व तआला जल जलालुहु अमन वालो फरमायो, हाओ
बराबर तव्हांजे दिल में तमन्ना है लात मनात उज़्ज़ा वुद्द बुतन जा नाला उन्हनि जे पूॼा सां तव्हां चओ था अल्लाह वेझो थींदो पर न जेकॾहिं तव्हांखे अल्लाह खपे त मां न सुञाव कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फत्तबिऊनी युहिब्बुकुमुल्लाह ओ मुंहिंजा महबूब तुनखे चई ॿुधाए छो अंधा थिया हो छो छिता थिया हो छो बेवकूफ़ बणिया हो ख़ुदा ॻोल्हियो था पर ग़लति तरीक़े सां ॻोल्हियो था जेकॾहिं तव्हांखे ख़ुदा खपे रब घुर्जेव त अचो मुहम्मद मुस्तफ़ा जे दर ते या रसूल अल्लाह हक़ चार या दस्तगी भेज पगारा जेकॾहिं तव्हांखे ख़ुदा जो कुर्ब खपे जेकॾहिं तव्हांखे ख़ुदा जी रज़ा खपे जेकॾहिं तव्हां चाहियो त रब सां ते महिरबान थिए फत्तबिऊनी मां मुहम्मद करीम जे कढ लॻी पओ मुंहिंजी इताअत कयो फर्मा बरदारी कयो युहिब्बुकुमुल्लाह नतीजो इहो निकिरी पवंदो जो तव्हां जेके भिटकल हुयो दर दर जूं ठोकरूं पे खाधो रसूलुल्लाह जे दर ते ईंदो अल्लाह तव्हां सां पाण ई पाण मुहबत फरमाईंदो अॻ में पे तव्हां ख़ुदा खे ॻोल्हियो पर तव्हांखे ख़ुदा कोन पे मिलियो पर तव्हांखे ख़ुदा लभण वारी जाइ ते मिली वियो जो रसूलुल्लाह जे दर ते आयो तव्हांखे ख़ुदा मिली वियो तव्हांखे ख़ुदा मिलंदो ई रसूलुल्लाह वटि अल्लाह जे हबीब खे छॾे ॿियो दर आहे कोन जो ख़ुदा मिले जन ख़ुदा जे हबीब जी दामन वरिती तन खे ख़ुदा मिलियो जन महबूब जी दामन छॾी तंहिंखे ख़ुदा कतई कोन मिलंदो मां तव्हांखे क़ुर पाक जी ॿी आयत बि ॿुधायां शाहिदी तौर ईमान वारे जे लाइ हिकिड़ी आयत ई खोड़ा पर ॿ शाहिद खपनि अबा हा न दा ॿ शाहिद शरा जा हुजनि न दुरूद पर तोखे मां अल्लाह जो क़ुर ॿुधायां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि मुजादा ही जेके न बोह ॾेई पढ़िया आहिनि बोह ॾेई इहे वरी असां ते तोहमतूं हणंदा त क़ुर पढ़ंदा ई कोन्हनि खे अदा क़ुर अल्हम्दुलिल्लाह असां बि पढ़ूं था अवां बि माण्हुनि खे बेवकूफ़ बणाइण जे लाइ ॿ टे रुकू पढ़ी वेंदा हो पर अवां खे सबर एतिरी बि कान्हे का त बिस्मिल्लाह जी तरकीब कहिड़ी आहे मां चवां थो तव्हां कंहिं बि मुले खे देवबंदी वहाबी अहल हदीस खे वठी अचो मुंहिंजे आॾो वेही रुगो बिस्मिल्लाह रहमान रहीम जी अरबी उसूल मुताबिक़ तरकीब करे ॿुधाए परे न वञो तव्हां पंहिंजे शहर जे कंहिं मुले खे गीहे वठी अचो त 10 रुपया इनाम ॾियां 10 रुपया वधीक लहे त वधीक ॼास आहे न साईं मुंहिंजा दोस्तो माण्हुनि ते अजायो रोब न रखनि असां क़ुर पढ़ंदा आहियूं हे किसा कहाणियूं ॿुधाईंदा आहिनि पर मुंहिंजा अदा क़ुर पढ़ण ॿी शइ आहे क़ुर सम्झण ॿी शइ आहे जेकॾहिं क़ुर पढ़े ऐं सम्झे न त कहिड़े कम जो पढ़े क़ुर पढ़ ऐं सम्झ त ख़बर पइजी वञे ॾिस अल्लाह जो क़ुर फरमाए थो पियो त जेकॾहिं ख़ुदा खपेव रब जी रज़ा खपेव ख़ुदा जी महिरबानी खपेव त मुस्तफ़ा करीम जे दर ते अचो ॿिए हंधि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो इज़ा सअलका इबादी अन्नी फइन्नी क़रीब सभई जो सुभान अल्लाह अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो आहे इज़ा शर्त इज़ा सअलका इबादी ऐ मुंहिंजा महबूब मां रब करीम तोखे ॿुधायां थो जॾहिं मुंहिंजा बाना तुंहिंजे दर ते तो वटि सवाली बणिजी अचनि बाना कंहिंजा चओ अल्लाह जा ॾाढे ॻाल्हि बाना कंहिंजा सवाली कंहिं वटि बणिजी अचनि इज़ा जॾहिं सअलक तोखां सवाली थी तोखां सवाल कनि केर इबादी मुंहिंजा बाना छाजो सवाल कनि अन्नी मुंहिंजे बारे में त रब काथे आहे रब किथे मिलंदो अल्लाह ताला फरमाए थो उनखे चओ त तो वटि अचनि फइन्नी क़रीब
के तू चई ॿुधाए जेको तो वटि सवाली थींदो तोखां अची मुंहिंजे बारे में पुछंदो फ़इन्नी करीब में फे जज़ा जी आहे इज़ा शर्त जी आहे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो शर्त लभंदो त जज़ा लभंदी इज़ा फातल शर्त फातल मशरूत जेकॾहिं शर्त ख़तम आहे त मशरूत बि ख़तम आहे तो जे दर ते अची सवाली बणजल तोखां मुंहिंजे बारे में पुछनि त मां रब वेठो आहियां पर ईअं पिया रब ॻोल्हींदा तो मुहम्मद जी दामन कोन वठंदा मां ख़ुदा वेझो आहियां नी कोन मां हुननि जो आहियां ई कोन को न को हुनखे वेझो थींदुसि न को मां रब खे हासिल करे सघंदा ख़ुदा उनखे मिलंदो आहे जेको मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दामन वठंदो आहे अरे हुज़ूर करीम खे अल्लाह ताला दुनिया में पंहिंजो नाइब बणाए मोकिलियो आहे नाइब वटि वेंदे उन खां पोइ तोखे मालिक मिलंदो महबूब करीम जी ज़ात बाबरकात खे अल्लाह तबारक व तआला फरमाए थो फला व रब्बिक मुंहिंजा हबीब मूंखे तुंहिंजे रब जो कसम आहे छा अल्लाह छो थो कसम खणी तो ते हूअं ई एतबार आहे खुदा कसम खणे न खणे एतबार आहे या न आहे पर अल्लाह ताला इन जे लाइ कोन थो कसम खणे त मता एतबार न कनि न छो त कसम ॿिनि वजहनि जे करे हूंदो आहे हिकिड़ो कसम हूंदो आहे त अॻे माण्हूअ खे एतबार ॾियारिजे ॿियो कसम हूंदो आहे ताक़ीद जे लाइ शइ जे अहमियत खे बयानु करण जे लाइ अल्लाह तबारक व तआला हिन जाइ ते इन लाइ कसम कोन थो खणे त को अल्लाह ते माज़ अल्लाह एतबार कोन्हे न बल्कि अल्लाह जेका अॻिते ॻाल्हि थो ॿुधाए उहा एॾी अहम आहे एॾी अहम ॻाल्हि आहे जो रब उहा ॻाल्हि कसम खणी पोइ थो ॿुधाए कहिड़ी ॻाल्हि आहे अल्लाह अकबर या रसूल हक़ चार यार कहिड़ी ॻाल्हि आहे तवजो कंदव अबा अल्लाह ताला फरमाए थो ला युमिनून इहा ॻाल्हि आहे मुंहिंजा प्यारा हबीब मां रब खे तुंहिंजे रब जो कसम आहे ला युमिनून इहे कतई मोमिन नथा थी सघनि कॾहिं बि मोमिन कोन थींदा छा बि कनि निराड़ घसाइनि मस्जिदुनि में वञनि नमाज़ूं पढ़नि ॾाढ़ियूं रखनि मथे ते टिका ठाहे छॾनि हज हर साल वञनि दौलत लुटाए छॾनि नफ़िल पढ़नि शिराक पढ़नि तहजुद पढ़नि ख़ैर ख़ैरातूं कनि मां हिन खे मोमिन कोन थो क़बूल कयां या इलाहुल आलमीन कॾहिं मोमिन थींदा अल्लाह ताला फरमाए थो हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम ऐं मुंहिंजा प्यारा हबीब इहे मोमिन तॾहिं लेखिया वेंदा मां रब हिननि खे मोमिन तॾहिं क़बूल कंदुसि जॾहिं तो महबूब मुहम्मद खे हाकिम बा अख्तियार क़बूल कंदा ऐं मञींदा त मुहम्मद असांजो हाकिम आहे पर इहे हाकिम न जो हथ में कुझु न बा अख्तियार हाकिम तोखे मञींदा पोइ हिननि खे मां मोमिन जो सर्टिफिकेट ॾींदुसि हाकिम हूंदो ई बा अख्तियार आहे जेकॾहिं अवां जे थाणे जो सूबेदार हिते एस एच ओ थी अचे पर एस पी साहब चवेसि बाबा पूरे पके चांग जे हदूद में तोखे इख्तियार कोन्हे न कंहिंखे ॿधजां न कंहिंखे छॾजां न कंहिंखे वढजां न कंहिंखे चालान कजां न तुंहिंजी FIR कटण जो हक़ आहे अवां जे तालके मुख़्तियारकार खे DC साहब चई छॾे बाबा तूं मुख़्तियारकार आहे पर गुॾो थियो वेठो हुजजां इख्तियार तोखे कुझु बि कोन्हे को ख़ुदा जो कसम आहे न थाणो हलंदो न तालको हलंदो तालको तॾहिं हलंदो जॾहिं मुख़्तियारकार बा अख्तियार हुजे DC हुनखे इख्तियारात ॾेई छॾे अवां जो थाणो तॾहिं हलंदो जॾहिं सूबेदार बा अख्तियार हुजे अल्लाह ताला फरमाए थो मुस्तफ़ा तूं अहिड़ो नबी आहे आदम खां पोइ ॿिए नबी जी ज़रूरत पई नूह खां पोइ ॿिए नबी जी ज़रूरत पई सुलेमान खां पोइ ॿिए नबी जी ज़रूरत पई मूसा ईसा खां पोइ ॿिए नबी जी ज़रूरत पई तूं अहिड़ो मुहम्मद आहे जो तोखां पोइ क़यामत ताईं कंहिंजी ज़रूरत ई कान्हे आहे ज़रूरत ॾाढे ॻाल्हायो आमना जे लाल खां पोइ कंहिंजे अचण जी ज़रूरत आहे अल्लाह ताला क़ुरान मजीद में फरमायो मा कान मुहम्मदुन अबा अहदिन मिर रिजालिकुम वलाकिर रसूलल्लाह व खातमन नबिय्यीन अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए तो मुहम्मद मुस्तफ़ा अवां मां कहजो बाबो नाहे अवां मर्दन मां कहजो बाबो नाहे अदा बाबो वधीक या भाउ वधीक मींहुं वठो आहे ख़बर कान्हे वॼा पकनि चांगनि वारा मुंहिंजी ॻाल्हि सम्झो कोन था छा मुंहिंजे सां लंगर कयो थी भर्तो आहे आहे आहे
ॻाल्हायो ॻाल्हायो ख़बर पए। अब बाबो वधीक या भाउ वधीक? इज़त में, मर्तबे में, मान में, शान में अदो वधीक या अबो? ये ना सही। अल्लाह ताला तो कुरान पाक में फरमाया मा कान मुहम्मदुन अबा अहदिन मिर रिजालिकुम। ओ मर्दो अवा के मां रब पाक ॿुधाया तो अवा मर्दन मां कहजो भी मुहम्मद बाबो ना है। मुझा अदा तफसीरन इहे भी लिखियो आहे मता तव्हां महबूब खे अबे जहिड़ो समझो, अबे जेतिरी इज़त जो, अबे वारो मक़ाम मर्तबो जो। अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजे महबूब जी अबे वारी हैसियत कान्हे, वलाकिर रसूल अल्लाह। मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जी हैसियत आहे त मां अल्लाह जो मोकिलियल आहे, अल्लाह जो रसूल आहे। अवां अबो न समझजो, अबे वारी हैसियत न ॾिजो, भला कीअं समझो असांखे अल्लाह मोकिले ॾिनो आहे। हाणे रब जंहिंखे मोकिलियो आहे जीअं चवंदो तीअं कंदासीं। मोकिलियो आहे रब पर इख्तियार कोन्हे, मोकिलियो आहे रब अबे जहिड़ो बि न आहे पर वॾे भाउ जेतिरी इज़त कयोसि। अदा मां काथे वेठो आहियां? मस्जिद में, ख़ुदा जे घर में। परे बि ॻाल्हि कान्हे, हिकिड़ी ॻाल्हि हूंदी आहे परपट जी। हिते जो हिते मौली साहब जे लाइब्रेरी में किताब पियो आहे, तव्हां चवंदो तकीर ख़तम थिए मां तव्हांखे कढी ॾेखारियां। इन देवबंदनि वहाबनि जेके पाण खे तौहीद जा ठेकेदार सॾाईंदा आहिनि, उन्हनि पंहिंजे किताब में लिखियो आहे त जितने भी अल्लाह के बंदे हैं, इमामज़ादा, औलिया, पीर, शहीद, नबी, सब बुजुर्ग हैं और हमसे बड़े हैं, हमारे बड़े भाई हैं, हम उनके छोटे भाई हैं। माना नबी असांजो वॾो भाउ, असां नबी जा नंढा भाउ, पीरान पीर असांजो वॾो भाउ, असां पीरान पीर जा नंढा भाउ, रोज़े धणी असांजो वॾो भाउ, असां रोज़े धणी जा नंढा भाउर, भिटाई साहब असांजो वॾो भाउ, असां भिटाई साहब जा नंढा भाउर, कलंदर शहबाज़ वॾो भाउ, असां कलंदर शहबाज़ जा नंढा भाउ। मुंहिंजा अदा तूं ईमान सां ॿुधाए इहो सच थो चवे या बकवास थो करे, सही थो चए या ग़लति थो चवे, कुफ्र जो कलमो थो चवे, कुफ्र जो कलमो थो चवे। अल्लाह तबारक व तआला जल जलालहु व मन वालू फरमाए तो मुंहिंजो मोहम्मद रबी तव्हांजो बाबो बि न आहे, वलाकिर रसूल अल्लाह। अबे अम्मा जी हैसियत ॼणी कान्हे। अड़े पुछ मुंहिंजे मुस्तफ़ा जे ग़ुलामनि खां छा चवंदा हुआ? फिदाक अनक अबी व उम्मी या रसूल अल्लाह। नबी करीम जो अबू बकर सहाबिया, उमर सहाबिया, उस्मान गनी सहाबिया, हैदर करार सहाबिया, हसनैन करीमैन सहाबियल। पर जॾहिं बि मुंहिंजे हबीब सां ॻाल्हाईंदा हुआ चवंदा या रसूल अल्लाह असांजो अबो अम्मा तो मुहम्मद तां घोर हुजे, असांजो अबो अम्मा तो तां घोर हुजे। चओ चओ छा हुजे? अड़े जंहिं अबो अम्मा घोर बोसो अबे अम्मा जहिड़ो न आहे। अबे अम्मा जहिड़े ते अबो अम्मा थोरो घोर बाहन, अबो अमड़ उन ते घोर बा जेको अबे अम्मा खां करोड़ दफ़ा मथे हुजे। महबूब करीम जे सहाबनि जो तकीए कलाम हूंदो हो, फिदाक अनक अबी व उम्मी या रसूल अल्लाह। अरे आशिकनि त महबूब तां अबो अम्मा घोरिया, जहान घोरिया, ऐं मुल्ला चई वेठा न थोरो फ़र्क़ु आहे, मां नंढो भाउ हो वॾो भाउ। ख़ुदा तबारक व तआला शल हिदायत नसीब फरमाए। सलात बुलंद आवाज़ सां पढ़ंदो हलजा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मोहम्मद व आलिही व सहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। मुंहिंजो महबूब मुर्शिद साईं हज़रत पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े वारो, सब चो रज़ी अल्लाह ताला अन्हु, ज़ोर सां चो रज़ी अल्लाह ताला अन्हु। हज़रत मोहम्मद राशिद रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह जेको सिंध में कादरी तरीक़े जो सरवाण आहे, पाण फरमाइनि था घोरिया ही जहान, वाह वाह, फरमाए थो घोरिया ही जहान, हू पुण घोरे घोरिया जे मूं पिरन साण साए त सरे जे ॾियूं। जेकॾहिं महबूब करीम सां हिकिड़ी घड़ी मिली वञे, महबूब पाक जे ज़ात बाबरका जी निगाह थी वञे त हबीब पाक जे हिकिड़ी घड़ी वारी सोबत तां, मुस्तफ़ा जे निगाह तां ही जहान त घोरिया पर क़यामत बि घोरे छॾिया। अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह, हक चार यार, या दस्तगीर। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो अदीदो, हक़ीक़तन अंधूकारो सजन लधो सोझरो, प्यादा वञी पार प्या संभरिया की न सवार, पो मोहब्बत साण में हार लधाऊं लतीफ़ चवे।
जंहिंखे मुहबत आहे, जंहिंखे अक़ीदत आहे, जंहिंजो ईमान आहे, उहो ई मोमिन थी सघे थो, उहो ई ख़ुदा खे लही सघे थो। ऐं अल्लाह जे हबीब जे शान जी उनखे ख़बर आहे। जेको न वॾे नंढे भाउ जे चकर में आहे, उहो इते जो इते थाबा खाई रहिजी वेंदो, मंज़िल ते कोन पहुचंदो। रब ताला फरमाए थो, मूंखे तुंहिंजे रब जो कसम आहे, इहे मोमिन एसी ताईं न हूंदा। मोमिन तॾहिं लेख बाजरे तो मुहम्मद खे बा अख्तियार हाकिम मञनि। नस कतई आहे क़ुर पाक जी, कतई नस आहे। तोखे हाकिम न मञींदा तेसी ताईं मोमिन न आहिनि। पर छा में फीमा शजर बैनहुम, जेके पाण में इख्तिलाफ़ अथनि, मसाइला अथनि, ॻाल्हियूं अथनि, उन फ़ैसिलनि में तोखे हाकिम मञनि। पर कीअं? हिकिड़ो हूंदो आहे अबा हाओ, मञूं था या ॾाढे जी लठ खे ॿ मथा। अबा छा चइबो आहे त ॾाढे जे लठ खे, ॾाढे वारे छा चवंदा ॾाढे जे लठ खे? मञूं था ॾाढे जे लठ खे ॿ मथा। पर अल्लाह ताला फरमाए थो न सुमला यजदू फी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़दैता। ओ मुंहिंजा हबीब, इएं न चवनि त ॾाढे जे लठ खे ॿ मथा, बल्कि तूं जेको बि फ़ैसिलो करे उहो हुन जी दिलि बि मञे, ज़बान बि मञे, अखियूं बि मञनि, ऐं दिलि में को ख़दशो बि न भाइनि। इएं चवनि त जो कुझु मुहम्मद फ़ैसिलो कयो सो क़बूल आहे। ॾाढे जी लठ खे ॿ मथा न चवनि, ईअं न चवनि त हा मजबूरन यार मञूं था, बसि मञूं था। न न, अल्लाह ताला फरमाए थो त ख़ुशीअ सां क़बूल कनि, टपंदा कुनंदा अचनि क़बूल कनि। तो मुस्तफ़ा जे फ़ैसिले जे आॻो कंधो झुकाइनि, पोइ मां रब तो चवां मोमिन आहिनि। वयुसल्लिमू तस्लीमा, तो महबूब मोहम्मद करीम जे ज़ात बाबरकात जे फ़ैसिले खे अहिड़ो तस्लीम कनि, अहिड़ो क़बूल कनि जो जहान उथली वञे, पर हो चवनि त मुस्तफ़ा जो फ़ैसिलो न मटिबो। जो कुझु नबी पाक फ़ैसिलो कयो आहे सो असांजे अखियुनि ते आहे। इहो अमल कंदा, ईअं कंदा, पोइ मोमिन आहिनि। बाक़ी तो वारे फ़ैसिले ते लय त लाल कयूं, हेॾे होॾे कयूं, चूं चरा कयूं, सोचींदा रहिया ॾाढे जी लठा फलाणा यार हाओ मिड़ई मजबूरी आहे, शरीयत जे आॾो पुछूं कोन था। अल्लाह ताला फरमाए थो 1000 निमाज़ूं पढ़, रोज़ा रख, हज कर, मोमिन न आहे। मुंहिंजे महबूब जे ज़ुबान मां जेको निकिरे सो मुंहिंजो फरमान आहे। हाज़िर टियों शाहिद बि ॾियां, ॿ शाहिद अची विया, टियों शाहिद बि अचे, शरा जा 3 शाहिद। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो आहे, मा आताकुमुर रसूल फखुज़ूहु वमा नहाकुम अन्हु फंतहू। ओ दुनिया वारो ॿुधी छॾियो, मुंहिंजो मुहम्मद अरबी जो कुझु तव्हांखे ॾिए उहो महबूब खां वठो, ऐं मुंहिंजो हबीब तव्हांखे जंहिंखां झले उन खां रोकजी पओ। मुस्तफ़ा हा कई उहा शइ हलाल आहे, मुस्तफ़ा न कई उहा शइ हराम आहे, छो त महबूब जी ज़ुबान आहे। वरी चौथो शाहिद, वमा यंतिकु अनिल हवा इन हुव इल्ला वहयुन यूहा। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम में फरमाईंदो आहे त मुंहिंजो हबीब एसी ताईं कोन ॻाल्हाईंदो आहे, ॻाल्हाईंदो ई तॾहिं आहे जॾहिं मां अल्लाह पंहिंजे हबीब ॾे वही मोकिलींदो आहियां। माना मुंहिंजे हबीब जो हर कलाम ख़ुदा जे वही मुताबिक़ आहे, हर फरमान अल्लाह जे ज़ात जे मनशा मुताबिक़ आहे। हबीब ख़ुदा जे मनशा जे ॿाहिरि वेंदो कोन्हे को। अल्लाह तबारक व तआला मुंहिंजे महबूब खे हाकिम बा अख्तियार बणाए मोकिलियो आहे। हाणे तोखे मञणो पवंदो त नबी असांजो हाकिम आहे। चओ चओ नबी करीम असांजो। अॼु अख़बार वरितमि, मां सां साणो आहे, अवां बि पढ़जो अॼो की कावश अख़बार। हिकिड़े मुले बयान ॾिनो आहे, हुकूमत सुधरी हले। ॿुधो था न? तवजो कजो, तवजो कजो। हुकूमत सुधरी हले, जे न त इक़्तिदार ते कब्ज़ो कंदासीं। अब सम्झो था अलाए न, फूसी वेठी ही बड़ ते, पोइ बड़ तो जब उॾरे पई त महिल बड़ खे चई ख़्यालु कजांइ उॾराए थी मथां पाड़ल उॾी वञई। बड़ चस हल तो जहिड़ियूं कोई फूसियूं हलियूं वयूं। उन मुले जो वरी हाल अहिड़ो आहे जो हाणे असुल इहो मशहूर थी वियो हो पंजाब में मुला डीज़ल। अब छा नालो हुअसि मुला? ॾाढे ॾाढे था चओ, इहो पचायो नालो पचायो। कहिड़ो मुला? डीज़ल मुला। छो? माई वारी हुकूमत ही न सही। पोइ जॾहिं माई सां वञी कुल्हो गणे त मां तोसां गॾु हा। पोइ जॾहिं माई वटि वञे, माई चस भाई को काम काज बताओ मौलाना, कोई काम है? कि हाँ काम है। कि कौन सा काम है? कि डीजल के दो बड़े बड़े डब्बे चाहिए। और जेके वॾा टेलर थींदा आहिनि,
ॾियो मुला खे हॾो वात में डीज़ल जो दॿो वियो। आख़िर ॿिए दफ़े, चोथे दफ़े, 10 दफ़े जंहिं महिल वञे त महिल डीज़ल हुतां मुफ़्त में वठी खपाईंदो अचे। बेनज़ीर पाण चयो आज के बाद इस मौलाना का नाम है मुल्ला डीज़ल। अब कहिड़ो मुला? इहो डीज़ल मुला। डीज़ल जो को बयान अख़बार में ॾिनो आहे। मुंहिंजा वरी हालत अहिड़ी अथसि, हीअ जेका ताज़ी इलेक्शन गुज़री वई, राजन जा कम लही विया, हिन मुला खे बि हिकिड़ी एक्टरियाणी घुमाए घुमाए फेराए खणी पट ते फह जो कढायईंसि त हमरा अञा शीख लॻो पियो हाणे इहो थो हुकूमत ते कब्ज़ो करे। ऐं मुंहिंजा अदाशल ख़ुदा हिदायत करे चओ आमीन। हमेशा माण्हू पंहिंजे आपे में हुजे, पंहिंजी हैसियत खे सुञाणे, पंहिंजी ताक़त खे सुञाणे, पंहिंजे हाल खे सुञाणे। ओ मुंहिंजा अदा इहो वेकाऊ माल आहे। जॾहिं बि मार्केट में मुंहिंजा अदा मंडी खुलंदी आहे, जेको न घणो वाक ॾींदो आहे, इहो डीज़ल ओॾे हलियो वेंदो आहे। हिन जी जमात ई डीज़ल जमात आहे। दुआ कर ख़ुदा ने डीज़ल खां ख़ुदा असांखे बचाए। अल्लाह ताला तव्हां असांखे पको आशिक़ रसूल बणाए छॾे। ऐं मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो, असांजो नबी हाकिम आहे। चओ असांजो नबी हिननि जी हाकिमानी ही माई, सो हिन खे बि पाण सां गॾु लोढ़ियूं वई। पाण त लुड़ी वई, हिन खे बि लोढ़े वई। असांजो हाकिम मोहम्मद मुस्तफ़ा आहे। कंहिंजी बि हुकूमत हुजे, कंहिंजो बि दौर हुजे, पर अहले सुन्नत जमात जो अक़ीदो ईमान असांजो हाकिम मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ात आहे। असां नबी जे कढायूं, नबी करीम असांजो हाकिम आहे। हुज़ूर जी शरीयत ज़िंदाबाद आहे। नबी करीम जे दीन खे को लहर न को लोॾो आहे। दुआ कर रुगो अल्लाह तव्हां असांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। हाणे मां आयत सगोरी जो तर्जुमो तव्हांखे ॿुधायो, पर थोरो हिन जो पसे मंज़र तव्हांखे ॿुधायां त असुल मौज़ू तव्हांखे सम्झ में अचे त इहा आयत छो लथी, कॾहिं लथी, इन जो मतिलबु छा आहे, इन जो मफ़हूम छा आहे, उहो जीअं तव्हांजे दिमाग़ में वेहे। बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ़ पढ़, आयत जो शान नुज़ूल ॿुध। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम। अदा अव्हांखे ख़बर आहे त पंहिंजे मुआशरे में पाण जंहिंमें रहूं था उन में मुख़्तलिफ़ क़िस्म जा केस थींदा आहिनि। झेड़ा झगड़ा झटा, कॾहिं ॿनी ते झेड़ो आहे, कॾहिं पाणीअ जे वारे ते झेड़ो आहे, कॾहिं माल ढगे ते झेड़ो आहे, कॾहिं भेल ते झेड़ो आहे, कॾहिं ज़ाती दुश्मनी आहे, कॾहिं सियासी दुश्मनी आहे। झेड़ा थींदा रहंदा आहिनि। नबी करीम जे शहर मदीने में हिकिड़े डीज़ल मुस्लमान जो, अब सम्झो था न साईं, या वरी ॿियो नालो रखोसि गासलेटी मुस्लमान। अब छा? हिकिड़े गासलेटी मुस्लमान जो ऐं हिकिड़े यहूदीअ जो पाणीअ जे वारे ते झेड़ो थी पियो। मतां चओ त असां पके चांग वारा ऐं ठरी वारा शर रुगो पाणीअ ते विढ़ंदा आहियूं। शरनि जो नालो खणा मतां ॿियो को कावड़जी पए, पोइ पाण में माइट त भला आहियूं। इहो पाणीअ ते झेड़ो शुरू खां हलंदो थो अचे। मदीने जे जबल मां हिकिड़ो पाणीअ जी कारेज़ ईंदी हुई, कुदरती पाणी हो। वो पाणी अची ॿनी में पवंदो हो। हिकिड़े पासे गासलेटी डीज़ल मुस्लमान जी ॿनी हुई, ॿिए पासे वरी यहूदीअ जी ॿनी। सम्झो था अलाए न? झेड़ो कहिड़ी ॻाल्हि ते आहे, हू चवे अॻु में मां पाणी लाड़ियां, ॿियो चवे न अॻु में मां लाड़ियां। हाणे आख़िर झेड़े जो फ़ैसिलो ईअं न बा, फ़ैसिले जे लाइ बाबा फ़ैसिलो 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 अलाह केरु फ़ैसिलो करे? यहूदीअ खे ख़बर हुई, वाह वाह तोड़े यहूदी आहे, महबूब ते ज़ाहिरी कलमो नथो भरे हसद जे करे, पर अल्लाह ताला क़ुरान पाक में इरशाद फरमायो आहे यारिफूनहू कमा यारिफून अबनाअहुम। ये यहूदी ऐं नसारा मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम खे इहे सुञाणंदा आहिनि जीअं अबो पंहिंजी औलाद खे सुञाणंदो आहे। यानी औलाद खे सुञाणप में पीउ माउ खे को शक न हूंदो आहे, पक हूंदी आहे त हे मुंहिंजो बच्चो आहे। अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम खे बि दुश्मन ईअं सुञाणनि था जीअं को पंहिंजे औलाद खे सुञाणंदो आहे। उहो आहे त यहूदी, ज़ाहिर में मुस्लमान कोन्हे को, पर हुनखे ख़बर हुई त मुहम्मद सचो आहे। छा हुनजो अक़ीदो आहे त मुहम्मद, ज़ोर सां चओ मुहम्मद मिठड़ो नबी खे मञनि थो त नबी सचो आहे। ऐं हुनखे इहा बि ख़बर हुई त जवान रियाव न कंदो आहे। हे जवान रियाव गासलेटी खे चई, गासलेटी ओ डीज़ल मुस्लमान चए जी, चए हल त तव्हांजे नबी ॾे था हलूं, न हो था फ़ैसिलो करायूं। विस तप चढ़ी, छो त ख़बर आहे त हक़ त हिन यहूदी जो आहे। नबी से ॻाल्हियूं ॿुधंदो, हक़ वारे खे हक़ ॾियारींदो, मूंखे कस लॻंदी, पर हाणे ज़ाहिर में इनकार न पियो करे सघे, मजबूर थी पियो। हल बरो चढ़ी वियुसि।
आया महबूब जे आॾो ॿिन्ही केस पेश कयो, दावा पेश थी, मुंहिंजे आका बेरियाव थी फतवा ॾिनी त यहूदी जो हक़ आहे, अॻु में यहूदी पाणी लाड़ींदो पोइ मुस्लमान लाड़ींदो। बूथ भलो करे ॿाहिरि निकितो, यहूदी बि ॿाहिरि निकितो। हाणे ट्रिक वेढ़ाई, अब सम्झो न, हितां कमु नथो त ॿिए पासे थिए। हाणे मतिलबु नाजाइज़ हासिल करणो आहे, दिलि में सोचे हिनखे अकुल फतवा ॾिनी, अकुल ते हलियो त हज़रत फारूक आज़म यहूदनि सां कोन ठहंदो आहे, यहूदनि सां विढ़ियल हूंदो आहे, यहूदनि खे बर्दाश्त कोन कंदो आहे। मां ज़ाहिर में मुस्लमान आहियां, मुंहिंजो मदे मुक़ाबिल यहूदी आहे, छो न हज़रत उमर वटि वठी हलांसि। मन मुंहिंजे हिन ज़ाहिरी ॾाड़ीअ खे ॾिसी मुंहिंजे मुस्लमानीअ जी लद रखे, हिन सां कावड़ तस, कावड़ जे करे हिन खे कसुल आहे, मूंखे फ़ाइदो पहुचंदो। पर अंधे खे ख़बर कान्हे त मुहम्मद जा ग़ुलाम बि हक़ ते हा या न? महबूब त हक़ ते, पर महबूब जा ग़ुलाम बि हा से हक़ ते हा। यहूदी चयो हाओ हल, एॾे त हल, हा हल त ख़बर पए। वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। अल्लाह ताला फरमायो आहे, ओ मुंहिंजा महबूब, मां रब करीम तोखे रहमत लिल आलमीन बणाए मोकिलियो आहे। अल्लाह ताला खे अर्ज़ो करे मौला रुगो रहमत सां कमु न हलंदो आहे। अल्लाह ताला फरमाए थो मां तुंहिंजे लाइ, तूं मुंहिंजो रहमत लिल आलमीन आहे, पर तुंहिंजे लाइ हज़रत उमर खे तो लाइ उघारी तलवार बणाया थो। अल्लाहु अकबर। अब्दुल सगीर जहिड़े नमूने सां हक़ जी तलवार हक़ ते वहंदी आहे, तंहिंजे करे अल हक़ यंतलिकु अला लिसान उमर। ऐं मुंहिंजा प्यारा हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अमीर उमर खे मां तुंहिंजो ताईद जे लाइ दुनिया ते रवानो कयो आहे। ईअं त मोकिलियो आहे जो ॿिया पाण ई आया, क़िस्मत सां आया, भाग सां आया, मुक़दर सां आया, पर वाह अमीर उमर तुंहिंजो शान जो मुस्तफ़ा घुरी पियो अलाह खां वठे। इमाम गज़ाली रहमतुल्लाह अलैहि लिखियो आहे त मुस्तफ़ा जा सभु सहाबी मुस्तफ़ा जा मुरीद हा, पर हज़रत अमीर उमर मुस्तफ़ा जी मुराद हो। छा हो मुस्तफ़ा जी? ॾाढे गला छा हो? ॿिया सभु मुरीद हा, पर हज़रत नबी करीम अलैहिस्सलाम जी हज़रत उमर मुराद हो। जन खे भाग छिके आयो, हज़रत उमर खे मुहम्मद जी दुआ छिके आई। नबी करीम दुआऊं पियो घुरे, अल्लाहुम्मा अय्यिदिल इस्लाम बे उमर बिन अल ख़त्ताब। या इलाहुल आलमीन, मां मुहम्मद करीम तो खां दुआ थो घुरां त ख़त्ताब जो पुटु जेको उमर आहे उनखे मुस्लमान करे इस्लाम जी ताईद फरमाए। अल्लाह हबीब जी दुआ क़बूल कई। अहिड़ी दुआ क़बूल थी जो मुस्तफ़ा जी दुआ सतई अर्श आसमान लॻे पार थी वई, अर्श मुअल्ला ते पहुची वई। महबूब अञा मुंह मुबारक ते हथ ई कोन वराया आहिनि, हज़रत अमीर उमर में इनकलाब आयो आहे जो मुस्तफ़ा जे दर ते ग़ुलाम थी वई। यहूदी जो हल ॿई हज़रत उमर वटि आया, दरवाज़ो ठड़कायूं, हज़रत अमीर उमर ॿाहिरि निकिरी आया। साईं असांजो केस आहे, फ़ैसिलो कर। पाणी ते विढ़िया हूं, मुंहिंजो चवणु ही आहे, हिन जो चवणु ही आहे। सरज़मीन जी पोज़ीशन अहिड़े नमूने सां आहे, अॻ में मां वराए आया, हे वराए। हज़रत अमीर उमर अञा ॻाल्हि ॿुधी बसि कई आहे। ओ यहूदी थो चवे, ओ फारूक, ओ उमर साईं, इहो फ़ैसिलो रसूलुल्लाह वटां बि थी आयो आहे, हुज़ूर मूंखे ॾियारियो आहे, पर ही गासलेटी थो चवे, हे डीज़ल मुला थो चवे त मूंखे उमर जो फ़ैसिलो क़बूल आहे। तो वटि आया हूं, जेको वणई सो फ़ैसिलो कर। हज़रत अमीर उमर गासलेटी ॾे ॾेहारियो, डीज़ल मुला ॾे, मुंहिंजो फ़ैसिलो क़बूल थी, रसूलुल्लाह जो फ़ैसिलो न, मुंहिंजो क़बूल थी। ॾाढो ख़ुशि थियो। यहूदी ते तस कावड़ जो तो मुंह पासे वरे, हा से तुंहिंजो फ़ैसिलो क़बूल आहे। अला मकानिकुमा, बीहो पंहिंजी जाइ ते। अंदर लंघियो आहे, तलवार खणी आयो आहे, ॿाहिरि निकितो आहे, चवे थो जेको मुंहिंजे ढोलण मुहम्मद मुस्तफ़ा जो फ़ैसिलो क़बूल न करे, उमर जो फ़ैसिलो ही आहे। ठका जो तलवार कढाई तुन गासलेटी जी मुंडी लही वई। ओ डीज़ल मुला मारजी वियो, उन जा माइट वेठा हा, ओड़े जा पाड़े जा घणा ई हुया न बा, अकेलो त कोन हो न साईं।
राज उन सां ॿधल हो, उहे उथी खड़ा थिया, पिटींदा कुटींदा लाश खणी खयूं, मुंडी वढल सुधो नबी पाक जे दरबार में, या रसूल अल्लाह, हे ज़ुल्म थी वियो, हे मुस्लमान मारिजी वियो, वेचारो निमाज़ी हो, तोसां गॾु जिहाद ते हलंदो हो, नमाज़ूं पढ़ंदो हो, रोज़ा रखंदो हो, मोमिन हो, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चवंदो हो। हज़रत उमर ज़ुल्म करे मारे विधो आहे, क़ुरान जो फ़ैसिलो आहे, वलकुम फिल क़िसास हयातुन या उलिल अलबाब, एवज़ो वठी ॾे, असांखे बदिलो वठी ॾे। नबी पाक हज़रत उमर खे घुरायो आहे, वठी चयोसि छो हिन खे मारियो अथई? हेॾो हज़रत उमर आयो आहे, हेॾो जिब्रील आयत खणी आयो आहे, हेॾा हज़रत उमर खे घुरायो थो वञे, हेॾा जिब्रील ख़ुदा जे तरफ़ खां क़ुरान जी आयत लाई खणी आयो आहे। अल्लाह ताला तो फरमाए फला व रब्बिक ला युमिनून हत्ता युहक्किमूक फीमा शजर बैनहुम सुम्मा ला यजिदू फी अनफुसिहिम हरजम मिम्मा क़दैत व युसल्लिमू तस्लीमा। ओ मुंहिंजा हबीब तोखे दाहरणी थल त मुस्लमान मारियो अथई, मां रब कसम खणी थो चवां त मूंखे तुंहिंजे रब जो कसम आहे, इहे मोमिन आहिनि ई कोन को, इहो पाणीअ वारो फ़ैसिलो तो कयो हो, तोखे हाकिम न मञई। हज़रत उमर जी तलवार मुस्लमान कान मारींदी आहे, उमर पक्को डीज़ल मुनाफ़िक़ मारियो आहे। अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह, हक चार यार, या दस्तगीर अहमद, नारे 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 विलायत चो भेज बायारा। औलिया अल्लाह जे विलायत जा क़ाबिल क़ाइल हो, मुनकिर हो, ख़ुदा जे वलीन खे मञींदा हो न बा। असांजो नारे विलायत भेज पागरा सियासी नारो न आहे, न तव्हां सम्झो को सियासी नारो आहे, इहो बि असांजो रूहानी नारो आहे, नारे विलायत भेज पागरा। अव्हांखे इहो बि ॿुधाए छॾियां, अॼोको ॾिहाड़ो कहिड़ो आहे ख़बर अथव? तारीख़ कहिड़ी आहे? 20 मार्च। हे उहो पाकिस्तान ऐं सिंध जो तारीख़ी ॾिहाड़ो आहे, जंहिं ॾिहाड़े ते सिंध जे वॾे सपूत सैयद सिबगतुल्लाह शाह सानी सूर्य बादशाह रहमतुल्लाह अलैह अंग्रेज़नि जे ख़िलाफ़ जिहाद करे अल्लाह जे राह में सिर कुर्बान कयो। हे अॼोको ॾिहाड़ो उन शहीद हक़ो सदाकत जे शहादत जो ॾिहाड़ो आहे, जंहिं हिन बर्रे सग़ीर मां अंग्रेज़नि जा मुजाहिदा पेर उखेड़े छॾिया, अंग्रेज़नि खे कढी छॾियईं, तख़्ते दार ते चढ़ी सिर वढायईं, पर चई मां हुसैनी बचो आहियां, सिर झुकाइण असांखे ॾांहुं ई कोन आयो आहे। करबला में हुसैन सिर झुकायो आहे बा, ॾाढे ॻाल्हायो, करबला में हुसैन सिर कोन झुकायो न, सिर कटायईं त हुसैन जे बचड़े सैयद सिबगतुल्लाह शाह रहमतुल्लाह अलैह अॼोके ॾिहाड़े ते मुंहिंजा अदा अंग्रेज़ जे ॾाढो सिर कोन झुकायो, तख़्ते दार ते चढ़ी अल्लाह अकबर जो नारो हणी शहादत क़बूल फरमाए छॾी। औलिया अल्लाह जी रस्म रवाज आहे त औलियावन कॾहिं बि गैर जे ॾाढो सिर कोन झुकायो आहे। हमेशह अंग्रेज़नि चयो सिबगतुल्लाह शाह तूं असां खां रुगो माफ़ी वठ, तोखे माफ़ कयूं, पर असां सां ठाह कर त तोखे सिंध जो बादशाह बणायूं। हज़रत पीर साईं सूर्य बादशाह सैयद सिबगतुल्लाह शाह रहमतुल्लाह अलैह फरमायो, मां हुसैनी आहियां, मुंहिंजे रग रग में हुसैन जो खून आहे, माफ़ी वठणु सिर्फ़ु अल्लाह खां सिखी अथसि, ॿिए खां माफ़ी वठणु असांजे मंशूर में ई कोन्हे को। ऐं तोखे ॿुधाए छॾियां त 100 साल गिदड़ थी जीअण खां हिकिड़ो ॾिहाड़ो शींहुं थी जीअंदासीं, पर 100 साल वारी हयाती कान खपे, पोइ हिकिड़ी घड़ी हुजे पर शेर थी ॾेखारींदासीं। ख़ुदा जो कसम आहे, बर्रे सग़ीर जे उन मुजाहिद आज़म दुनिया खे ॾेखारियो त अल्लाह जे राह में सिर कटाइबो आहे, पर अल्लाह जे दुश्मननि जे ॾाढो सिर झुकाइबो कोन्हे। इहो असांखे औलिया अल्लाह सबक़ ॾिनो आहे। मुंहिंजा दोस्त जेके बि तव्हां कहिड़े बि तरीक़े सां तव्हांजो ताल्लुक आहे, नक्शबंदी आहियो, सहरवर्दी आहियो, कादरी आहियो, चिश्ती आहियो, अवैसी आहियो, औलिया अल्लाह जे मञण वारी कहिड़ी बि जमात सां आहियो, अवां सभु हक़ ते आहियो। मुंहिंजा अदा छाजे करे त बेटा ईसा फरमायो त कसर हिकु, सम्झो था अलाए न, कसर चइबो आहे माड़ीअ खे, कसर कंहिंखे चइबो आहे? कसर हिकु कोड़े किड़स गिड़खियूं जाॾहूं कयां परख ताॾहूं साजन साम हो। अल्लाह ई महबूब असांजो हिकिड़ो आहे, हा या न, पर उन ॾे अचण जा मुख़्तलिफ़ रस्ता आहिनि। मुंहिंजा अदा को पीरान पीर जे कढ लॻी पहुचंदो, को मुंहिंजा अदा हज़रत ख्वाजा नक्शबंद जे कढ लॻी पहुचंदो, को गौसल आलमीन जे कढ लॻी पहुचंदो, को मुंहिंजा अदा कहिड़े वलीअ जे दामन खे वठंदो। क़ुरान थो चए कुल्लु उनासिन बिइमामिहिम
यौम नदउ कुल्ल उनासिन बिइमामिहिम। हर माण्हूअ खे क़यामत जे ॾिहाड़े असां पंहिंजे पेशवावनि ऐं इमामनि सां सॾींदासीं। इंशा अल्लाह ताला तव्हांजा असांजा मुर्शिद अॻुवान हूंदा, असां कढ लॻा हलंदासीं। हा या न? औलिया अल्लाह जी दामन न फिटी न कजो, औलिया अल्लाह जे तरीक़े ते हलजो ऐं औलिया अल्लाह सां नफ़रत न कजो। कंहिं बि गादीअ सां नफ़रत कयो न, पोइ वहाबिन में तव्हां में फ़र्क़ु ई कोन्हे। ॿुधो अलाए कोन जो मां फ़क़ीर जी ॻाल्हि ॿुधी छॾियो। कंहिं बि गादीअ सां, कंहिं बि सुजादा नशीन सां। असांजे मुर्शिद रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला जो मूंखे हिकिड़ो नक़ुल यादि आयो आहे। लवारी शरीफ़ जा मुरीद पीर साईं रोज़े वारनि वटि आया, चयो क़िबला तव्हांजा मुरीद असांजे मुर्शिद खे घटि वधि ॻाल्हाइनि था। मलफूज़ात में लिखियो पियो आहे। हज़रत पीर साईं रोज़े वारनि पंहिंजे फ़क़ीरनि खे घुराए, चयो फ़क़ीरो, औलिया अल्लाह सभिनी जो मर्कज़ मुहम्मद जो रोज़ो आहे। सभिनी जो मर्कज़ छा आहे? चयो रसूलुल्लाह जो। सभिनी खे फैज़ रसूलुल्लाह वटां थो मिले। जेको न ॿिए पीर जी गिला थो करे, ॿिए पीर जी, रोज़े धणी रहमतुल्लाह अलैहि फरमाइनि था, उहो पंहिंजे पीर जी गिला थो करे। ॿिए जी गिला कयई, ॿिए मुर्शिद खे घटि वधि चयई, पंहिंजे पीर जो मुनकिर आहे। छाजे करे? जो सभिनी पीरनि खे फैज़ मुंहिंजे मदीने वारे साईं ॾिनो आहे। अब हे लाइट किथां थी अचे? पावर हाउस मां। किथां थी अचे? असां चऊं जेका पकनि चांगनि वारी लाइट असां भली आहे, पर जेका शाहपुर चाकर वारी आहे असां न मञींदासीं। इहो पावर हाउस जो मुनकिर आहे। हो मुजादा औलिया अल्लाह जा जेके बि सजादगान आहिनि, औलिया अल्लाह जूं जेके बि दरबारियूं आहिनि, असांजे अखियुनि ते आहिनि। जेकॾहिं कंहिं बि पीर सां हसद की, पोइ वहाबी में तो में फ़र्क़ु कोन्हे को। दुआ कर छॾ अल्लाह असांखे हसद खां बचाए छॾे। सलाह सलात मुंहिंजे प्यारे हबीब पाक ते। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिही व सहाबिही व अज़वाजिही व बारिक व सल्लिम अलैहि। बाक़ी एतिरो ज़रूर आहे त जंहिंखे जंहिं दर तां मिलंदो आहे, ॻाईंदो हुनखे आहे। इन में गुनाह कोन्हे, इन में गुनाह छाजे करे? ओ मुंहिंजा अदा, इन में बि हिकिड़ो राज़ रखियल आहे। उहा बि ही ॻाल्हि आहे। शाह साहिब भिटाई घोट फरमाए थो, जनीअ खे जितां, तवजो कजो, जनीअ खे जितां प्रिय पाण पसायो, तन्हीअ खे तितां लिया पाइण आया। हिते विच ते महबूब वेठो हुजे, के ॾखिणो ॾिसंदा, के ओभारूं ॾिसंदा, के ओलाहूं ॾिसंदा, के उतरा ॾिसंदा। अबा जेको जंहिं तरफ़ हूंदो लियो उतो पाईंदो या ॿिए पासे ॾांहुं। ॾाढे त ॻाल्हाए, ॾाढे त ॻाल्हाए। जनीअ खे जितां प्रिय पाण पसायो, अरे तनीअ खे तितां लिया पाइण आया। पर मां तव्हांखे ख़ासि तरह सां ॿुधायां, अवी त कादरी आहियो, गौसे पाक जे मञण वारा हो। ख़ुदा जो कसम, सिंध हुजे, बरे सगीर हुजे, हिंदुस्तान हुजे, काथे बि कादरी तरीक़े जी गादी आहे। सभिनि जो मुर्शिद पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी आहे, जेको कुल पीर जो पीर आहे, जंहिंजो क़यामत ताईं कुल वलीअ ते कदम आहे। मुजादा को बि वली तेसी ताईं नथो थी सघे जेसी ताईं गौसे आज़म जे कदम जे सां नथो अचे। इमाम रब्बानी मुजद्दिद अल्फसानी रहमतुल्लाह ताला अलैह, उहा हस्ती आहे, उहो कामिल वलीउल्लाह आहे, नक्शबंदी सिलसिले जो बुजुर्ग आहे। मां अॻे बि तव्हांखे हिकु दफ़े ॿुधायो आहे, वरी बि तव्हांखे ॿुधायां। अल्लाह जो वली इमाम रब्बानी ॼमे थो जंहिं राति ॼाओ आहे, पूरे हिंदुस्तान मां साज़ बंदि थी आहे। जाते दोहल वॼाइनि त दोहल न वॼे, शरनाह वॼाइनि त शरनाह न वॼे, तंबूरो वॼाइनि त तंबूरो न वॼे, चंग वॼाइनि त चंग न वॼे, बीन वॼाइनि त बीन न वॼे। पूरे हिंदुस्तान में, बरे सगीर में साज़ बंदि थी आहे। तो ॿुधी, मां ॿुधी, हुन ॿुधी, भेणा दोहल गिची में वॼे नथो, तंबूरो हथ में वॼे नथो, सारंगी हथ में वॼे नथी। ॻाल्हि छा आहे? ॻाल्हि नेठि आख़िर वक़्त जे बादशाह खे ॿुधायो, मुग़ल बादशाह हो। सही ॻाल्हि थी पई आहे। मुग़ल छा कयो जो आलम घुराया, जादूगर घुराया, टिपणा घुराया, हकीम घुराया, वॾी मीटिंग कई। बाबा ॻाल्हि छा आहे? दोहल जो कमु आहे वॼणु, साज़ जो कमु आहे वॼणु, हे वॼनि छो नथा? सभिनी सोचे सोचे आलमनि ॿुधायो, मुजादा जादूगरनि ॿुधायो त का ख़बर कान थी पवे। एतिरो सम्झूं था को अल्लाह पाक जल जलालु अमन वालू जे तरफ़ खां हिन सरज़मीन ते पाक रूह आयो आहे, जंहिं पाक रूह जे करे दुनिया तां साज़ बंदि थी वियो आहे। पोइ ख़बर पई त हज़रत इमाम रब्बानी मुजद्दिद अल्फसानी सरहंदी रहमतुल्लाह अलैह सरहंद जे ॻोठ में ॼाओ।
उन इमाम रब्बानी नक्शबंदी सिलसिले जे इमाम जो किताब आहे मक्तूबात शरीफ़। छा नालो किताब जो आहे? ओ मां वटि मौजूदु आहे, जो त मां ॾेखारियां। उन में इमाम रब्बानी पाण लिखनि था पिया त ख़ुदा जो कसम आहे, क़यामत ताईं जेसीं ताईं पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि जी नज़र न थींदी, विलायत कंहिंखे मिलंदी कान का। इमाम रब्बानी ये बि थो फरमाए त तव्हांखे इहा बि ख़बर हुजे, मां नक्शबंदी सिलसिले जो आहियां, मुंहिंजो सिलसिलो अलाइदो जुदारो आहे। मां शेख शहाबुद्दीन हज़रत बहाउद्दीन नक्शबंद जो मुरीद आहियां, पर मुंहिंजे मथां बि पीरान पीर जी नज़र आहे। गौसल आज़म जो मां नाइब आहियां, उन जी नज़र आहे जंहिंजे करे ख़ुदा मुंहिंजे फैज़ खे बि जारी फरमाए छॾियो आहे। पीरान पीर जो मटु आहे कोन अदा, थींदो ई कोन। अल्लाह ताला जल जलालु अमन वारो जी जंहिंसां ख़ासि महिरबानी हुजे उन जो को मटु थींदो। ज़ालिक फज़लुल्लाह युतीहि मन यशा। जंहिंजे मथां ख़ुदा जी ख़ासि भलाई हूंदी आहे उन जो मुजादार सां लेखो ई कोन हूंदो आहे। अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात पीरान पीर ते अहिड़ी भलाई कई, पीरान पीर खे ख़ुदा चयो, पीरान पीर तुंहिंजे रूह जे मथां मुहम्मद अरबी जो कदम आहे, तुंहिंजो कदम क़यामत ताईं कुल वलीअ ते आहे। असां कादरनि जो बि सरदार आहे न साईं, नक्शबंदी बि चवनि था असांजो बि सरदार आहे, चिश्ती बि चवनि था असांजो सरताज आहे, सहरवर्दी बि चवनि था असांजो सरदार आहे। ख़ुदा जो कसम आहे, पीरान पीर जो लक़ब सवाइ अब्दुल कादर जे ॿिए कंहिंखे आहे ई कोन को। पीर त ॿिया बि घणा, गौस त ॿिया बि घणा, गौसे आज़म हिकिड़ो आहे, पीरान पीर बि हिकिड़ो आहे, अब्दुल कादर महबूब सुबहानी बि हिकिड़ो आहे, कुतुब रब्बानी बि हिकिड़ो आहे, जंहिंजो क़यामत ताईं कुल वलीअ ते कदम आहे सो बि हिकिड़ो ई आहे। दुआ कर छॾ अल्लाह अदब नसीब फरमाए। लाउड खे छा कयो आहे? अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वरी ॿियो दफ़ो सलात बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्ली अला सैयदना नबीना मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व सल्लम। गौस पाक खे मञण वारा हथ मथे खणो, मां ॾिसां। जज़ाकल्ला जज़ाकल्ला। अब हाणे नारा बंदि, ॿुधो मुंहिंजी ॻाल्हि। नारनि खे बंदि कयो, टाइम थो वञे, निमाज़ जो टाइम पियो थिए, मुंहिंजी तक़रीर ॿुधी वठो। दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो, पीरान पीर खे मञो था न बा? मञिजो मञिजो। जेको न मञींदो ॾाढो ॾुखियो थींदो, हिते बि ॾुखियो त अॻिते बि ॾुखियो। मां तव्हांखे वसियत कंदोसां त गौसल आज़म खे मञिजो, ऐं सगोरनि महबूब जे सहाबनि खे बि, जेके रीवी नथा मञनि, सहाबनि जा दुश्मन ऐं पीरान पीर जा ॾाढा ॾुखिया आहिनि, पर हो चवनि था असांखे सुख थी पियो आहे। अलाह अहिड़े सुख खां बचाए न। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़, असांजे सिंध जे हिन उतरे हिसे में हिकिड़ो सूफ़ी फ़क़ीर आहे, सूफ़ी फ़क़ीर दरवेश, ॿुधो हूंदो आहे, सचल साईं सुञाणोसि? ओ त चवे यारा कूंजो नहीं मनेदा, ॿुधो था हलाए न, यारा कूंजो नहीं मनेदा, मुफ़लिस ते मफ़ऊल रहेदा। चए थो जेको महबूब जे यारनि खे नथो मञे उन में ॿ ऐब ज़रूर हूंदा। कहिड़ा? हिकिड़ो सुञो ऐं ॿियो वरी 15 मिंट पोइते। यारा कूंजो नहीं मनेदा, मुफ़लिस ते मफ़ऊल रहेदा, तरक तन्हा को कर दी हाँ,